चाचा सावण मूंखे जेके खान बहादुर सां वफ़ादारी करणी सो कई, पर वॾेरा उहे ई वॾेरा। सच पुछो त दिल्ली खटी थी वई आहे। हाणे करे करे वेंदो आहियां सोता कदे। अबा इन खान बहादुर फिरोज खान जो ज़वाल बि वेझो आहे। ज़वाल तॾहिं ईंदो आहे जॾहिं माण्हू पंहिंजे प्यारनि मोहबत वारनि ऐं सुठनि माण्हुनि जी इज़त करणु छॾे ॾींदो आहे। सोढा, बाबा खे तूं डॉक्टर खे ॾेखारे अच। माशाल्लाह सां हाणे दीवार जो सहारो वठी हलण फिरण शुरू कयो अथसि। ज़ीनत, चाचो सावण हाणे मुंहुं जो चवण कोन थो वठे। पुराणे दौर जो माण्हू आहे, हाणे हुनखे केरु सम्झाए? पंहिंजो दिमाग़ अथसि। पुट हॾी जुड़ी वई आहे, तॾहिं त जग हलाइण जे क़ाबिल थियो आहियां न। हाणे मूंखे कहिड़े नांग खाधो आहे पुट जो वञी डॉक्टरनि जूं चटियूं भरियां। बाबा ईअं छो नथो चई त तोखे खट तां जल्दी उथणो ई न आहे? बाबा डॉक्टरनि वटि कहिड़ा लख था लॻनि, हाणे त सरकारी अस्पतालनि में पर्ची जा पैसा बि नथा वठनि। चाचा सावण शहर हलूं था, सुठे डॉक्टर सां हली मिलूं था। जेकर 2-3 हज़ार वधीक भरणा पिया त मां भरींदुमि, तूं परेशान न थी। पुट पैसा मुंहिंजे गीदे मां वञनि या तुंहिंजे गीदे मां वञनि, अबा वेंदा त अजाया न। हाणे मूंखे पुलिस में भर्ती थियणु ऐं डोड़ करण जो मुक़ाबिलो त करिणो न आहे न। बसि दुआ कर त थोरनि घणनि ॾींहंनि में ठीकु थी वेंदुसि, हलणु घुमणु जहिड़ो थी वेंदुसि। तूं ज़ोर आहीं बाबा, तोसां त बहस ई अजायो आहे। पुट हाणे मुंहिंजी हिकिड़ी तव्हां ध्यान सां ॻाल्हि ॿुधो। अबा हयातीअ ते को भरवसो न आहे। इएं जो भाई शहज़ादी वांगुरु मां बि ईअं राह रबानी वठी वञा। बाबा मूं तव्हां ॿिन्ही जे निकाह करण जो फ़ैसिलो कयो आहे, जीअं तव्हां सुठी ज़िंदगी गुज़ारियो। पुट छो त वॾनि जो इहो ई कमु आहे त दुआ बि ॾियनि ऐं दवा बि कनि। पुट घणी ड्रेक डांहें करणी, बसि 2 शाहिदनि जे रूबरू निकाह पढ़ाए ख़ैर सां तव्हां जोड़ीअ खे मिलाइणो आहे, ॿियो छा कंदुसि। मूंखे न्याणीअ जो हिन न्याणीअ जो ॿार लाहिणो आहे, सो अलाह कंदो लही वेंदो। चाचा सावण मां तोसां वाइदो थो कयां, कॾहिं बि ज़ीनत खे ॾुख न ॾींदुसि, हमेशह हुनखे सुख ॾींदुसि, ख़ुशियूं ॾींदुसि। हा अलाह कंदो ख़ुशि हूंदव। मां त दुआगो आहियां, मां वॾो आहियां, मां दुआ ई कंदुसि, ॿियो छा ॾींदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।